शहीद राणी जो ख्वाब खुशहाल पाकिस्तान। लाइव स्टॉक डिपार्टमेंट भाग्यन जी खुशहाली लाइ सरगर्म अमल। अचोत गढ़जी खीर ऐं गोश्त की पैदावार के सिंध में हथी वठायूं ऐं हुकूमती मनसूबन में भरपूर फ़ाइदो हासिल कयूं। एग्रीकल्चर सेक्टर प्रोग्राम लोन टू मुजीर सिंध के 5 ज़िलनि मीरपुर ख़ास, थरपारकर, सांगड़, नौशरो फिरोज ऐं दादू के 29 तालुकनि में चौपाई माल के इलाज मुआलजे लाइ मॉडल अस्पताल ऐं मोबाइल यूनिटुनि जूं सहूलियतूं। लाइव स्टॉक खाते के माहिरन से लह विचुड़ करे चौपाई माल बाबत सलाह मशवरा वठी जानवरन के साइंसी बुनियादन ते पाले उन्हनि जी पैदावार में इजाफो करियो ऐं वधिक मुनाफ़ो कमायो। आऊं फार्मिंग कयां पियो साइंसी ऐं जदीद तरीक़े से कयां थो। मुसलसल मुंहिंजो जानवरनि जे खाते सां राब्तो रहे थो ऐं उन्हनि जो राब्ते रहण जे करे मुंहिंजा जानवर सेहतमंद ऐं पैदावार वधिक ॾियनि था। असां पुराणी रीत रस्म मुताबिक़ माल जी पालना करूं था ऐं हिते खीर जी पैदावार घटि थिए थी, जंहिं करे असांजो माहिरनि सां राब्तो न थी सघे थो। उन करे असीं गुरबत शिकार थी पिया आहियूं। खाते तरफां मर्द तोड़े औरत मालबंदनि खे माल जी पालना जूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, जिन में भाग्यनि खे जानवरनि जी सार संभाल, खाद खुराक, पैदावारी नस्लनि जी चूंड, बीमारियुनि खां बचा ऐं इलाज, AI यानी हथरादू तौर जानवरनि जा नस्ल वधाइण ऐं उन्हनि जा फ़ाइदा, गोश्त लाइ फरनि जी पालना, दुबरनि जानवरनि खे गोश्त लाइ मतारो करणु, बीमारी विघे मौल जानवरनि जी लेबोरेटरी में चकास करणु, पेट जे कीड़नि लाइ माल खे दवाऊं पियारणु, रिढुनि जी उन लाहिणु ऐं खीर तोड़े गोश्त जे विकिरे लाइ माल पीड़ियुनि ऐं मार्केटुनि ताईं पहुच बाबति मालूमात फराहम कई वेंदी आहे। मालवंद भाइरो ॼाणायल सहूलियतुनि मां भरपूर फ़ाइदो हासिल करे पंहिंजी उपत वधायो ऐं सिंध खे खुशहाल बणायो। चौपाई माल जी भलाई वारो खातो हुकूमत सिंध।